नाज़रीन, पॉपट पब्लिशिंग हाउस पारां नामियारे शायर अयाज़ गुल जी सालगिरह तकरीब सिंध चिल्ड्रेंस अकेडमी खैरपुर मुनक़द कई वई। उन हवाले सां खैरपुर मां पेश आहे शकील जावरी जी रिपोर्ट। पोपट पब्लिशिंग हाउस पारां सिंध जे नाले वारे शाइर अदीब लेखक अयाज़ गुल जी सालगिरह तकरीब सिंध चिल्ड्रेन अकेडमी खैरपुर में मुनक़द कई वई, जंहिं में इल्म अदब जे नाले वारे सितारनि शिरकत कई। उन मौक़े ते अॻुवाणनि आवाज़ टीवी सां वीचार वंडींदे चयो त 1971 खां लिखणु शुरू कयो। हाणे सम्झो त अधु सदी गुज़री वई आहे ऐं इब्तिदाई दौर खां मुंहिंजी घणी वेझड़ाइप रही डॉक्टर तनीर भाई साहब सां ऐं सिखियासीं बि उन खां घणो। जेतोणीकि उन वक़्त में शेख अयाज़ साहब, रशीद भट्टी साहब बि हो ऐं उन्हनि खां बि सिखण जो मौक़ो मिलियो। पर घणो तणो जेको मुंहिंजो वास्तो रहियो, जेका वेझड़ाई रही, उहा डॉक्टर तनीर भाई साहब सां रही ऐं उन जे तरबियत में रहंदे जेको आहे कुझु हासिलु करे सघियासीं। तमामु वॾे शाइर, सिंध जे सरमोर शाइर अयाज़ गुल जी सालगिरह जो ॾियारो हर साल असां मल्हाईंदा आहियूं। पोपट पब्लिश हाउस जे बिंदर जे हेठि अॼु हीअ असां गॾिजाणी कई आहे। ऐं अयाज़ गुल नई टहीअ जो, बल्कि हाणे ईअं खणी चइजे त नई टही जो नुमाइंदा शाइर आहे, जंहिं जी सुञाणप ग़ज़लनि जे करे तमामु घणी थी वई आहे। सो अयाज़ गुल मौजूदा दौर जे नौजवाननि जी तर्जुमान शाइर आहे ऐं असां पंहिंजो अयाज़ गुल जी शाइरी ऐं हुन जे ख़ासि तौर ते ग़ज़ल वारी सिन्फ़ खे तमामु घणो इहो पढ़ूं बि था ऐं पढ़ियो वञे बि थो। साईं अयाज़ गुल सिंधी ॿोलीअ जो बरजुस्तो बहुगुणो ऐं बहितरीनु शाइर आहे, जंहिं ते सिंध खे ऐं सिंधी ॿोलीअ खे नाज़ आहे। ऐं साईं अयाज़ गुल शेख अयाज़ जो तसलसुल आहे। उहो रुमानवी शाइर बि आहे त सिंध धरतीअ जो शाइर बि आहे। सिंधी ॿोलीअ जे हवाले सां हुनजो तमामु वॾियूं ख़िदमतूं आहिनि। अयाज़ गुल जहिड़ा शाइर सदियुनि में ॼमंदा आहिनि। हक़ीक़त इहा आहे त असां शेख अयाज़ खे विञायो न आहे। हिन दौर जो शेख अयाज़ जे करे ॾिसिजे त अयाज़ गुल पंहिंजे पर में तमामु ख़ूबसूरत लिखियो आहे ऐं हुन शाइरी जे सिन्फ़ुनि में इलाही नवां लाड़ा मुतारिफ़ कराया आहिनि ऐं उन्हनि में जेको नौजवाननि खे हिमत ॾियारण वारो घटि माण्हू हूंदा आहिनि जेके, पर अयाज़ गुल में इहा ख़ूबी आहे त हू जेके नौजवान शाइर अॻिते अचनि था त उनजी बाक़ाइदा हिमत अफ़ज़ाई करे थो। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त अयाज़ गुल जहिड़नि शाइरनि लेखकनि खे सरकारी सतह ते संदन ज़िंदगी में ई मञता ॾिनी वञे। कैमरामैन ज़ुबैर सुमरो सां गॾु शकील जावरी, आवाज़ टीवी, खैरपुर।